लेकिन ॾींहों ॾींहुं मुंहिंजी इहा कैफ़ियत आहे की मूंसां मरण जीअण वारो मतिलबु की राति ऐं मरी कटां गुज़ारियां थो सदमनि वारी मुंहिंजी ज़िंदगी आहे। इन डेली जे जीअण ऐं मरण खां बहितर आहे त ज़िंदगी जा 4 ॾींहं जेके इंसान जा सुठा गुज़रनि त बहितर। 1 साल खां वठी मां जो जिगर ऐं प्यारो पुटु ज़ुल्फ़कार अली चांडियो गुज़िरियल 1 साल खां वठी विल्सन जी बीमारी में मुब्तला हुजण सबबु बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। संदसि बीमारी ऐं जे इलाज लाइ डॉक्टरनि 80 लख खां वधीक ख़र्चो ॿुधाए छॾियो। संदसि 80 लख एतिरो वॾो ख़र्चो जो ज़ुल्फ़कार अली जे फैमिली जे पहुच खां इंतिहाई परे आहे। ज़ुल्फ़कार अली चांडियो सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां पंहिंजे संदसि इलाज ऐं रोज़ जे जीअण ऐं मरण वारी तकलीफ़ खां बचण जे लाइ हिन इल्तिजा कई हुई त को न को मसीहा निकिरे ऐं मुंहिंजी हिन बीमारी खां छुटकारो ॾियारे, जीअं आउं बि इंसान ऐं ज़िंदगी जूं ख़ुशियूं ॾिसी सघां। ज़ुल्फ़कार अली चांडियो जे इलाज लाइ 80 लख रुपया सिर्फ़ु सिंध जा 3 MPA ऐं वफ़ाक़ जा 3 MNA गॾिजी कोशिश कनि त इलाज थियणु नामुमकिन आहे। तकजे MPA नवाब तैमूर टालपुर ऐं MNA नवाब यूसुफ टालपुर खे घुर्जे त ज़ुल्फ़कार अली चांडियो जी बीमारी जो नोटिस वठी संदसि इलाज लाइ तुरत कोशिश करे, जीअं ज़ुल्फ़कार अली चांडियो पंहिंजे ज़िंदगी जूं नयूं ख़ुशियूं ॾिसी सघे ऐं हिन रोज़ जीअण ऐं मरण वारी अज़ियत वारी तकलीफ़ खां बि छुटकारो मिली सघे।